कमिश्नर जाम शोरो मोहम्मद सफ़र सेवाणी जाम शोरो सिंध यूनिवर्सिटी जे सिंध इलाइजी हाल में अब्बास फाउंडेशन जे सहकार सां गार्ड गिफ्टेड स्पेशल पर्सन्स वेलफेयर एसोसिएशन ऐं होम एंड स्पोर्ट फाउंडेशन तरफ़ां कोटड़ी तालुक़े जे ॻोठनि में ॾाज विरहण जी तक़रीब खे डिप्टी कमिश्नर जाम शोरो रियाज़ हुसैन वसराण ख़िताब कंदे चयो त असांखे समाज खे सुधारण में जेको अहम किरदारु अदा करणु घुरिबल आहे त उहो तालीम जे ज़ेवर सां करणु घुरिजे। असां में जेकी नवां घोट इज़वाजी ज़िंदगी जी गुज़ारण जे लाइ शुरूआति करे रहिया आहिनि, जेकी हिन शादी जे बंधण में ॿधजंदा आहिनि, इहे जोड़ा असां सां वचन कनि त उनजो पैदा थींदड़ ॿार औलाद भले न्याणी हुजे या पुटु हुजे, पर भले ग़रीबी हाल हुजे, पर उनखे इल्म जी राह में आणण जे लाइ किरदारु अदा कंदा। उन सां तव्हां ग़ुरबत खे ख़तमु करे सघो था। हिन चयो त असां सभु हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थी जेकी नंढड़ा ॿार पोरियो करे रहिया आहिनि उन्हनि खे कहिड़ी बि तरह स्कूल पहुचायूं। उन्हनि में तव्हां ऐं असांखे अहम किरदारु अदा करण जे लाइ गॾु सहकार जी ज़रूरत आहे। 4 साल पुरानी जेकी तहज़ीब आहे, शेख साहब उनखे हिकिड़ो नओं रूप ॾियण जी कोशिशि कई आहे ऐं सचमुच शेख साहब जहिड़ा माण्हू समाज में हिकु उत्साह पैदा कनि था ऐं मूंखे अलॻि जो दिलि चए हिकिड़ो वरी ज़ोरदार तारीफ़ कनि। स्टेज ते वेठल जेके दोस्त आहिनि उन्हनि जा आख़िर में ॻाल्हाईंदुमि ऐं सभ खां पहिरियां मुबारकबाद ॾींदुमि सभिनी घोट साहिबान खे जेके ज़िंदगी जी नई आगाज़ कयो आहे ऐं चाहींदुमि त उनखे लाइ ज़ोरदार क्लैपिंग थियणु घुरिजे त हिते मौजूदु आहे। मुंहिंजी हिननि घोटनि खे मुबारक सां गॾोगॾु हिकिड़ी गुज़ारिश बि आहे। सिंध जेका 5000 साल पुरानी तहज़ीब आहे, सिंध जे तारीख़ जे हर दौर में पूरी दुनिया ऐं पूरी काइनात खे सिवा मोहब्बत ऐं अमुन जे कुझु न ॾिनो। सिंध जिते तारीख़ जे हर दौर में ज़ुल्म थियो, जिते तारीख़ जे हर दौर में करे अरगून आया, करे तुर्खान आया, करे मुग़ल जी सूरत में कब्ज़ा कया, पर सिंधी माण्हुनि जो मोहब्बत ऐं अमुन ॾिसी करे उहे ज़ुल्म खां थकिजी पिया हिते रही करे उन्हनि सिंधी सिखी ऐं उहे बि सिंधी थी विया ऐं अॼु बि सिंध आबाद आहे। हिननि घोटनि खे जेका मुंहिंजी गुज़ारिश आहे ऐं मां जेकी सिंधी तहज़ीब जी बार बार ॻाल्हाइण जे करे कयां पियो, दुनिया जी काई तहज़ीब पंहिंजो वजूद तेसिताईं बरक़रार नथी रखी सघे